कैनाल विया, कैनाल जो मनसूबो ख़त्म थी वियो, लोढ़े छॾियो CCI उनखे अॼु, पर इन मनसूबे जे लाइ कारपोरेट फार्मिंग ज़मीनूं बि ॾिनियूं वयूं। हाणे कैनाल ख़त्म थी विया त हाणे इहे जेके ज़मीनूं ॾिनियूं वियूं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते, उन जो छा मुस्तक़बिल आहे? सिंध हुकूमत छा गौर वीचार कंदी इन मामले ते इन फ्यूचर? सभ खां पहिरियों तव्हांखे ख़बर आहे त बर्निंग वॾे में वॾो इशू जेको असांजे सूबे में हलंदड़ जेको मौजूदा दौर पे हले पियो, कैनालनि जो मामिलो, जंहिंमें तव्हां ॾिठो त असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, CM सिंध सईद मुराद अली शाह ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी तनज़ीम इन मसइले ते तव्हां ॾिठो त असीं सॼी सिंध जे हर ज़िले में एहतजाज कया, उन खां पोइ तालका हेडक्वार्टर्स में एहतजाज थिया ऐं पिण हिन मामले खे एतिरे वॾे लेवल ते एड्रेस कयोसीं जो अल्हम्दुलिल्लाह अॼु असां हिकिड़ी जंग खटे ऐं सिंधी अवाम खे मुबारकूं ॾियूं था। रही ॻाल्हि त कारपोरेट फार्मिंग वारी, त असांजी कोशिशि इहा हमेशह रहंदी त असां पंहिंजे अवाम जे लाइ बीठा हुजूं, अवाम जे लाइ अवाम जा मसइला हल कयूं ऐं सही माना में उन्हनि जे इशूज़ खे एड्रेस कयूं। इंशाअल्लाह ताला इहे जेके इशूज़ आहिनि जीअं हल थींदा अचनि पिया त असां आईंदा बि इहो ई उमेदु रखूं था त बहितर तरीक़े सां असां पंहिंजे अवाम जे मसइलनि खे एड्रेस कंदासीं ऐं हल कंदासीं।